अहम ख़बर ॾियूं कुंभ में मेघवाड़ पाड़े वासण नारीअ जी मुबैना अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त बिंदिया कुमारी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। खे आगाह कयूं पिया नाज़रीन, अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। कुंभ में मेघवाड़ पाड़े वासण नारीअ जी मुबैना अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिंदू जे माण्हुनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बिंदिया कुमारी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। खे अहम ख़बर ॾेयूं पिया। कुंभ में मेघवाड़ पाड़े वासण नारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो आहे। खे आगाह कयूं पिया बिंदिया कुमारी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे, इहो चवणु आहे हिंदू बिरादरीअ जे माण्हुनि जो। खे अहम ख़बर ॾियूं पिया मेघवाड़ छोकिरी जेका हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो आहे। बिंदिया कुमारी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नासिन खे आगाह कयूं पिया कुंभ में मेघवाड़ पाड़े वासण नारीअ जे मुबैना अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरीअ जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बिंदिया कुमारीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। खे आगाह करे रहिया आहियूं। कुंभ में मेघवाड़ पाड़े वासण नारीअ जे मुबैना अगवा ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिनेमा खे आगाह कयूं पिया हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि पारां प्रेस क्लब वाॾो धरणो हयो वियो आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुरीद हुसैन राजपर लाइन ते मौजूदु आहे। जी मुरीद, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? हाँ जी बिल्कुल। कुंभ में मुबैना हिंदू लाइ बिंदिया कुमारी जी इबादत जे लाइ कुंभ जे हिंदू कम्युनिटी पारां मुखी जेको झाड़ोमल हरेश कुमार नारायण दास ऐं ॿियनि जी अॻुवानी में सवे जेको आहे सो हिंदू बिरादरी जे माण्हुनि पारां प्रेस क्लब अॻियां जेको आहे एहतजाज कयो वियो। उन्हनि जो चवणु हो त हीअ हिकिड़ी वॾी हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे जो असांजी नौजवान छोकिरीअ खे जेका फैक्ट्री में मज़दूरी कंदी हुनखे अगवा करे वियो आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे पुलिस दिलासा पई ॾिए ऐं हुनखे जेको आहे बाज़ार करण में नाकाम थी आहे। हिन आला अख़्तियारनि सां मुतालबो करे घुर कई त असांजी अगवा थियल जेकी बिंदिया कुमारी खे आज़ादु कराइण जी सूरत में असां पूरी सिंध ताईं जेको आहे एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। जी ठीकु आहे मुरीद, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।